अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। अब आप नजीब पाक पढ़ो, बरकत मिलेगी इंशाअल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद पाक पढ़ण जा बेशुमार फज़ाइल ऐं बरक़ात आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान है, जिके मगे हदीस पाक हींअर बयान तो कया। यह हदीस पाक ॿुधण खां पोइ सुन्नी जेका आहिनि पंहिंजे अक़ीदे जे मथां नास कंदा। सुन्नी पंहिंजे अक़ीदे जे मथां यानी केॾो प्यारो असांजो अक़ीदो आहे। अल्लाहु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह पाक मुंहिंजी कब्र जे मथां हिकिड़े फरिश्ते जी ड्यूटी लगाई है। फरिश्ते जी ड्यूटी लगाई है। फरिश्ते जो कम छा है? फरमाया था दुनिया जे कंहिं बि कुंड कोने खां अगर को मुझे मथां दुरूद पाक पढ़ंदो आहे, फरिश्तो दुरूद पाक पढ़ण वारे जो नालो ऐं उनजे वालिद जो नालो मुंहिंजी बारगाह में पेश कंदो आहे। हाणे ॾिसो, दुनिया जे कंहिं बि कोने खां अगर को आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पाक पढ़ंदो आहे त फरिश्ते खे इहा ख़बर आहे कि जंहिं दुरूद पाक पढ़ियो हिन जो नालो छा आहे, हिन जे वालिद जो नालो छा आहे। भले सिंध मां पढ़े, हिंद मां पढ़े, यूके मां पढ़े, साउथ कोरिया मां पढ़े, महमूद खेम मां पढ़े, जिथां बि पढ़े, फरिश्ते खे ख़बर आहे कि हिन जो नालो छा आहे, हिन जे वालिद जो नालो। अच्छा, जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार जो खातिम फरिश्तो आहे, उनके अल्लाह पाक इल्मे गैब अता कयो आहे। उनके अल्लाह पाक इल्मे गैब अता कयो आहे कि हू दुनिया जे कुंड कोने खां जेका दुरूद पाक पढ़ण वारा आहिनि उनजी आवाज़ ॿुधी वठंदो आहे। इहा बि ख़बर आहे कि हिन जो नालो छा आहे। जेको आका जे दरबार जो खादिम आहे, पंहिंजे नबी जो मदीने जे पीर जे दरबार जो जेको खादिम आहे फरिश्तो, उनजे इल्मे गैब ऐं समाअत जो आलम इहो आहे त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी पंहिंजी शान छा हूंदी। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद नबवी शरीफ में ख़ुतबो ॾियनि पिया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो ॾींदे ॾींदे इरशाद फरमायो, या सारियतुल जबल, ए सारिया पहाड़ के ॾिस। छा फरमायो? ए सारिया पहाड़ के ॾिस। हज़रत उमर कंहिंखे यादि कयो? हज़रत सारिया खे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने मुनव्वरा खां तकरीबन 1000 मील परे जेको सहाबी जहाद में मसरूफ़ आहे, हज़रत उमर उनजो मदीने में नालो वरितो आहे। चओ सुभान अल्लाह। फ़ासिलो केतिरो आहे? 1000 मील जे यानी 1000 मील जो फ़ासिलो आहे। अल्लाहु अकबर। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो ॾींदे इरशाद फरमायो, या सारियतुल जबल, ए सारिया पहाड़ के ॾिस। कुछ माण्हू साम्हूं वेठा ॻाल्हियूं करण लॻा कि हज़रत सारिया मदीने मुनव्वरा खां 100 मील परे जहाद पिया कनि। हज़रत उमर फारूक आज़म इनके छो यादि कयो आहे? इनके छो यादि कयो आहे? मामलो छा हो?
उते मुसलमान आजमाइश में अची विया हुआ। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह पाक जी अता सां इहो ॾिसी वरितो हो कि मुसलमान आजमाइश में आहिनि। हज़रत उमर हुतां ही हज़रत सारिया के सदा लगाई आहे, ए सारिया पहाड़ के ॾिस। हज़रत सारिया के हज़रत उमर हिदायत ॾिनी कि सारिया मुजाहिदीन जी ये सब बंदी करा। अच्छा, हज़रत सारिया जी करामत ॾिसो। हज़रत सारिया आवाज़ उते ॿुधी वरितो। सवे मील जो फ़ासिलो आहे, घणे जो? सवे मील परे हज़रत सारिया आवाज़ हितां मिलल मोमिनीन जो आवाज़ आहे। जी हज़रत उमर हिदायत इरशाद फरमाई हुई, हज़रत सारिया ये मुजाहिदीन जी सब बंदी कराई। उनका बाद में हज़रत सारिया जॾहिं हमले जो हुक्म ॾिनो त मुसलमानन के फतेह याबी नसीब थी वई। चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया का, चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया का। ये शान है इनके गुलामों की, सरकार का आलम क्या होता। आका जो आलम अच्छा होगा। अल्लाह अकबर। इसो मुझे प्यारे इस्लामी भाइयों, आका जो दरबार जो खादी फरिश्ते जी समाज जो आलम ॾिठो। हज़रत उमर के रब पाक की ताकत अता कई, असां ॿुधो। हज़रत सारी आवाज़ ॿुधी वरितो, या बि असां ॿुधो। ही सभु आका जा ग़ुलाम आहिनि, हिन जी शान इहा आहे आका जो आलम छा हूंदो। त मुहबत सां पंहिंजे मोहसिन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पाक पढ़ो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। महजूदुल असरार हिकिड़ी ज़बरदस्त किताब आहे जेकी गौसे पाक बादशाह पीर रहमतुल्लाह ताला जी सीरत जे मथां मुस्तनद किताब लिखल आहे। हिन में हिकिड़ो ज़बरदस्त वाक़ियो आहे कि बगदाद शरीफ में कब्रिस्तान में हिकिड़ी क़बर हुई जंहिंमां मुर्दे जी चीखो पुकार जी आवाज़ूं ईंदियूं हुयूं। माण्हुनि खे ॾाढी तफ्तीश थी, तशवीश थी कि इन कबर मां रोअण जी आवाज़ अचे थी। मुर्दो अज़ाब में गिरफ़्तार आहे, परेशान आहे। माण्हू गॾिजी गौसे पाक बादशाह पीर रहमतुल्लाह ताला जी बारगाह में आया। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ने माण्हू खां पुछियो, चओ न माण्हू मुंहिंजी ज़ियारत कई आहे, कबर वारे मुंहिंजी ज़ियारत कई हुई। माण्हू अर्ज़ु कयो, साईं असांखे ख़बर न आहे, असांखे ख़बर न आहे। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ने फरमाया, चओ न मुने पोइ हिकिड़े नमाज़ पढ़ी आहे। माण्हू चयोसि असांखे हिन जी बि ख़बर न आहे। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ने पंहिंजो सर मुबारक झुकायो, पंहिंजो यानी मुराक़बो कयो। वो बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ने फरमान लगा, मूंखे ॿुधाए वियो आहे ही कबर वारो अवां सां मुहबत कंदो हो ऐं अवां सां हुस्न ज़न बि रखंदो हो। त बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ने फरमायो, मुंहिंजी मुहबत ये करे अल्लाह पाक इनका अज़ाब दूर करे छॾियो आहे। मुरीदी ला तका फरमाते आओ, बलाओं में ये नाशाद या गौस, अंधेरी रात जंगल में अकेला, मदद का वक्त है फरियाद या गौस। हसन मंगता है दे दे भीख दाता, रहे ये राजपाट आबाद या गौस। यानी या गौसे पाक शेख अब्दुल कादिर जिलानी अवाजे गुलाम के बलान चारों तरफ घेरे वरतो है। मदद जो वक्त आहे, रात उंधाई आहे, यानी कबर में उंधा है, तारीखी आहे। अल्लाह अकबर। अवां जो मुरीद खौफ ज़दा है, अची करे खुशखबरी बुधायो। अल्लाह अकबर। मुझे प्यारे इस्लामी भाइरों, थी सके कि शैतान वसवसो विझे कि सिर्फ मोहब्बत करण सां उनकी बख्शिश कीअं थी वई। शख्स गुनाहगार हो, वो बादशाह पीर सां मोहब्बत कंदो, अल्लाह पाक उनके बख्शे छॾियो। अल्लाह पाक सूरह तौबा में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह कूनू मअस्सादिकीन। तर्जुमा कंजुल इरफान, ए ईमान वारो अल्लाह जो खौफ कयो ऐं सच्चन सां गॾु थी वञो।
या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन, ए ईमान वालो अल्लाह से डरो और सच्चों के साथ हो जाओ। हाँ बुधो मुझे प्यारे इस्लामी भाईरो, कुरान पाक में अल्लाह पाक हुक्म छा फरमायो, अल्लाह जो खौफ हुजे छा हुजे, दोहरायो। मुझे हिसाब सां गोठे हिसाब सां बयान ॾाढो लेट शुरू थियो मुझे हिसाब सां। ऐं गोठी मूंखे ख़बर कोन्हे छा तरकीब हूंदी आहे, पर मुझे हिसाब सां ॾाढी लेट आहे। बहरहाल इन करे थोड़ी सुस्ती पवंदी, बहरहाल असां ताज़ा ताज़ा चांहि पीती आहे, थोड़ी चांहि जो हक़ अदा कंदासीं इंशाअल्लाह। जो सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। सचनि सां गॾु थियण जो हुक्म आहे। पहिरीं त फरमाए त ईमान वारो अल्लाह जो ख़ौफ़ कयो, अल्लाह जो दोहरायो, जवाब ॾियो, अल्लाह जो। हुनखां पोइ हुनखां बाद में फरमाए सचनि सां गॾु थी वञो। हाणे सुवाल आहे, अवां खां मूंखां हिकिड़ो सुवाल आहे, इंसान के ईमान नसीब थी वियो, छा थी वियो? अच्छा तकवो भी इख्तियार करे वरतो त मुत्तकी भी थी वियो। ईमान जी दौलत बि आहे और सच्चन जी केड़ी जरूरत आहे? सच्चन जी केड़ी जरूरत आहे? अल्लाहु अकबर। मशहूर मुफस्सिर कुरान मुफ्ती अहमद यार खान नईमी हिनजी वजाहत में लिखन था, सच्चन सां गॾु रहण जी हिकमत इहा आहे, जेका अल्लाह जा वली हूंदा आहिनि, जेका सच्चा हूंदा आहिनि, अल्लाहु अकबर। हिननि जी शान इहा आहे कि क़यामत जे ॾींहुं हिननि जो हिसाब न थींदो, बिना हिसाब किताब हिननि जी मग़फ़िरत थी वेंदी, बिना हिसाब किताब हिननि जो जन्नत में दाख़िलो थी वेंदो। ही त अल्लाह वारा, अल्लाह जा नेक बाना बिना हिसाब किताब जन्नत में हलिया वेंदा, लेकिन जेका सच्चनि सां गॾु हूंदा, अल्लाह वारनि सां गॾु हूंदा, हिननि जी बि वधीक तहक़ीक़ात न थींदी, इन्हनि जो हिसाब घटि थींदो, हिननि जे सदके हिननि जे मथां करम थी वेंदो। जी हा, मुफ्ती साहब तफ़सीर में लिखियो आहे जी। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हिते फरमाए त अल्लाह जो खौफ, अल्लाह जो। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ले मादर ज़ात वली आहिनि, सब जो बेशक पैदाइशी अल्लाह या वलियन। अवाजी वालदा मोहतरमा उम्मुल खैर फातिमा रहमतुल्लाह ताला अलैहा छाती फरमाए, जड़े मुझे अब्दुल कादिर मुझे पेट में हो, मुझे छिकींदी हुई अल्हम्दुलिल्लाह चवंदी हुस, त मुझे अब्दुल कादिर पेट मां जवाब ॾिनो या रहमकिल्लाह। और बार पेट मां कॾहिं जवाब ॾे थो, पर गौसे पाक मादर ज़ात वली। अल्लाहु अकबर। गौसे पाकी शान है खौफ खुदा भाई आवा के वर्स कर दोस। गौसे पाक रहमतुल्लाह ताला जी शान या है कि आवा मादर ज़ात वली है। गौसे पाक रहमतुल्लाह ताला ले बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ले जी विलादत थी रमजान में। अच्छा बार पैदा थिंदो रोंदो आया, अगर बार न रोए तो तिब्बी तौर पे नुकसान दे। डॉक्टर पान उनके कोशिश करना कि बार रोए, तिब्बी तौर पे फायदेमंद है बार जो रोड। लेकिन बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह वली जा सरदार मीरे मीरा शेख अब्दुल कादिर जिलानी जिन्हें दुनिया में तशरीफ वठी आया, अवाजी जबान ते अल्लाह जो जिक्र जारी हो। सब जो सुभान अल्लाह। बादशाह पीर जी जबान ते अल्लाह सब दोहराया, अल्लाह जो जिक्र को छा जारी हो, अल्लाह अल्लाह जिक्र कयो गॾिजी, अल्लाह 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 अल्लाह। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ने जिन्हें दुनिया में तशरीफ वठी आया, जबान ते छा जारी हो, अल्लाह जो। यानी शान या है, शान या है रोजो रखे वरतो। पैदा थींदे ही अज वो 30 साल जो नौजवान हट्टो कट्टो रोजो कोन तो रखे, आहे या ना है? अगर को दर्जी वेठो जे नाराज न थे, सब दर्जी जी गाल कोन तो कया, दर्जी जी तादा रोजो रखे ही कोन थी जो सीजन आ। अब नेकिन जी ता सीजन आ, मजदूरन जो तबको रोजो रखे ही कोन तो। अवा मौलवी साहब नंढा बच्चा मजूरी कंदा आयूं, अरे अल्लाह जा बाना तू रोजो नथो रखी, रब तुके खाराए पियो। अगर रोजो रखी रब जो दोस्त थी वने, बुको कीअं मरी वेंदे? सुभान अल्लाह। समझो पहला या न जी? असई मानू चदन बाबा सीजन आ, अबा नेकिन जो सीजन आ। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला जा गुलामो, बादशाह पीर पैदा थी दे रोजो रखे वरतो।
सहरी जो टाइम खत्म थी वियो, अमाजी वालदा मोहतरमा खीर पियाण जी कोशिश कई, खीर न पीतो आ, सॼो ॾींहुं गुज़री वियो, खीर मां जो पीर न पीतो आ। शान ॾिसो, सिज लथो आ, रोज़ो खोलण जो टाइम थियो आ, माण्हुनि बि इफ़्तार कयो, बादशाह पीर बि पंहिंजी मां जो खीर पी करे इफ़्तार कयो आ। सुभान अल्लाह। हाणे 29 रमज़ान गुज़री विया, 29 रोज़ा गुज़री विया, आसमान ते बादल हुआ, आसमान ते सिंधी में छा चवंदा आहियूं पाण जी, बादल हुआ। अल्लाह अकबर, कखर बि चवंदा आहिनि न। हाणे बादल माण्हू पर अॻे त जदीद कैमरा न हुआ जीअं माण्हू ॾिसंदा आहिनि, हाणे माण्हू परेशान हुआ। 29 रोज़ा थी विया, हाणे सुभाणे अलाह जो 30हों रोज़ो आहे, अलाह जी ईद आहे। हाणे माण्हू कीअं ख़बर पए कि सुभाणे रोज़ो आहे या ईद आहे? हाणे सुबुह जो माण्हू छा थियो, सहरी जो टाइम ख़त्म थियण खां पोइ बादशाह पीर जे घर ते आया आहिनि। माण्हू बादशाह पीर जे दरवाज़े ते आया, अवाजी वालदा मोहतरमा रहमतुल्लाह ताला अलैहा ने पैगाम मोकिलियो आहे कि अॼु 30हों रोज़ो आहे, अल्लाह जे ईद जो ॾींहुं आहे। अवां ॿुधायो अवाजी अब्दुल कादिर अॼु सहरी जो टाइम ख़त्म थियण खां पोइ खीर पीतो आहे या न पीतो आहे? अवाजी वालदा फरमाया, अब्दुल कादिर अॼु मुंहिंजे सहरी जो टाइम ख़त्म थियण खां पोइ खीर न पीतो आहे। पोइ माण्हुनि खे ख़बर पई अॼु बि रमज़ान जो ॾींहुं ई आहे, अॼु बि गौसे आज़म मुत्तकी हर आन में, छोड़ा मांगा दूध भी रमजान में। शान या है, शान या है। हाणे अल्लाह अकबर, जेलान में अगल मशहूर थी वई कि सैयदन जे घर में हिकिड़ो ॿार पैदा थियो आहे जेको रमज़ान में ॾींहं जे वक़्तु पंहिंजी मां जो खीर कोन थो पीए। ए गौसे पाक जा दीवानो, बादशाह पीर जी यादियूं करण वारो, ॾिसो असांजो बादशाह पीर के रोज़नि सां केॾी मोहबत हुई। पैदा थींदे अल्लाह जो ज़िक्र पिया कनि, अल्लाह जे ज़िक्र सां केॾी। अॼु मुसलमान जो वॾो तबिको गार गंद में लॻो पियो आहे, सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे हिकु दफ़ा बि सुभान अल्लाह चवण कोन था। उथंदे बि गार, सुम्हंदे बि गार, उथंदे बि गाना, सुम्हंदे बि गाना। अल्लाह, सॼो ॾींहुं सोशल मीडिया, गाना, बाजा, म्यूज़िक। अबा छा थी वियो आहे तोखे? तू कहिड़ो बादशाह पीर जो ग़ुलाम आहीं? कहिड़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहीं? तू रुगो पंहिंजी ज़िंदगी तेल पियो करी, बर्बाद पियो करी गुनाहनि में। जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहियूं, आका अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ वठी वञनि पिया, मुबारक कननि में बांसुरी जो आवाज़ आयो। छा जो? बांसुरी खे वॼाईंदा हुआ न। आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी मुबारक आंगुरियूं कननि में विझी परे तशरीफ़ वठी विया। साहबी का पुछन पिया, बांसुरी आवाज़ अचे पियो? अर्ज़ कई, न या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आका दोबारा वरी तशरीफ़ वठी आया। यानी मुबारक कननि मुबारक में अगर बांसुरी जो आवाज़ अचे, मुबारक आंगुरियूं कननि मुबारक में दाख़िल फरमाए, आका अलैहिस्सलातु वस्सलाम परे तशरीफ़ वठी वञनि। असां आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती ग़ुलाम आहियूं, असां हेडफोन लगाए गाना ॿुधंदा आहियूं। असांजा घर म्यूज़िक सेंटर लगा पिया, असांजे मोबाइल में गंद भरियो पियो आहे, कोई पबजी गेम में लॻो पियो आहे, कोई सोशल मीडिया जे ग़लति इस्तेमाल में लॻो पियो आहे, वात फाटो पियो आहे, होटल भरिया पिया आहिनि, घर म्यूज़िक सेंटर लॻो पियो आहे, घर सिनेमा घर लॻा पिया आहिनि। पोइ था चवनि मौलवी साहब घर में बरकत ई कोन्हे, घर में पंहिंजे मौज़ूअ अचां थो। पोइ था चवनि मौलवी साहब बरकत घर में लॻे थो कि जादू करे छॾियो आहे। हाँ, मौलवी साहब के जादू करे छॾियो, मूंखे ख़बर पई आहे, मुंहिंजो अंदाज़ो आहे कि जादू कयो आहे। घर वारा ठीक ही कोन था न। जीअं मूं पुटी शादी कई आहे, अल्लाह जे मुंहिंजी नुंहुं करे छॾियो आहे, घर में बरकत, झगड़ो ई कोन थो वञे। लॻे थो मुंहिंजे पुट जी ससु असांजे मथां जादू कयो आहे। सभु शैतानी वार। अबा जादू करण वारा मुफ़्त में कंदा आहिनि या हिननि खे बि कारो बकरो खपे? हालांकि नाजाइज़ आहे, हिकिड़ी मिसाल पियो ॾियां, ये कोन्हे जादू हक़ आहे, जो इनकार ना है। लेकिन मुझे मोहतरम प्यारे इस्लामी भाइरो, गुनाहन जो जादू आहे। छा जो? गुनाहन जो जादू आहे। गुनाह जी नहुसत आहे, बेअमली जी नहुसत आहे, नमाज़ू कज़ा करण जी नहुसत आहे, माउ पीउ खे सताइण जी नहुसत आहे, रमज़ान जा रोज़ा न रखण जी नहुसत आहे, फजर बिस्तर में कज़ा करण जी नहुसत आहे, गुनाह जी शामत आहे, नहुसत आहे। जिते बेनमाज़ी हूंदो अल्लाह जी लानत वसंदी आहे, हिन जी नहुसत आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, पंहिंजे घरनि खे कब्रिस्तान न बणायो, पंहिंजे घरनि खे कब्रिस्तान
मुझी दरखास्त हुई तो बयान में न चाय न हले। चाय जो ठीक है जगह नहीं छड़ी है, नाराज ना थी जाओ। जो बयान मुख्तसर कंदुस थोड़ो समझी वजू गाल। इल्मे दीनी गाल में चाय न हलंदी है, तवज्जो बटन ही तक़सीम थे। बराबर मुझा पे अर्ज कयो मुखे विसरी वहां याद आला न हैं पाजे घरन के कब्रिस्तान न बनायो। माशाअल्लाह आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पाजे घरन के कब्रिस्तान न बनायो। जे घर में न को तिलावत कुरान आ न को नमाज आ, वो घर कब्रिस्तान और वीरान आ। अवाम गौर कयो, हम गौर कयो, पाजे घर में तिलावत कुरान है, पाजे घर में नमाज है, पाजी बिस्तर में फजर आ जा अल्लाह जे घर में आ। मुझी न्याणी मुझा घर वाला उठी घर में नमाज पढ़ना या हंद में कजा करे छड़ना। और कई असा जो घर कब्रिस्तान अगर वीरान ता ना है, जेको वीरान घर होंदो तो जिन नहीं भूत काबिज थिंदा। डेरो भी जिन्नात अची करे पोता चोला जो छा थी वियो। अल्लाहु अकबर। बादशाह पीर रहमतुल्लाह तआला अलैह जी शान या है ऐ खौफे खुदा बुधाया जो सुभान अल्लाह। एक बुजुर्ग तवाफ पियो करे, खाने काबा जो छाप पियो करे, तवाफ में मसरूफ। अल्लाह मुखे मांगे में नसीब फरमा आमीन। हुते तवाफ पियो करे, दुआ खबर छाप पियो करे। ये अल्लाह जो नेक बानू, अल्लाह जो बरगुज़ीदो बानू, बरगुज़ीदा बानू। हाँ दुआ खबर छा पियो करे कि या अल्लाह अगर कयामत यदि मुझा अमाल तुझी बारगाह जे लायक ना ही त मुखे वो अंधो उतार जे। छा उतार जे? मुखे अंधो उतार जे। ये दुआ भी करे पियो, तवाब करे पियो। मानू दुआ के बुधी ॾाढा हैरान थिया। मानू अची अर्ज़ कयो कि या शेख असां त कयामत ॾींहुं आफ़ियत जा तलबगार आहियूं। असां त हिन ॻाल्हि जी दुआ कंदा आहियूं कि मौला क़यामत ॾींहुं आफ़ियत वारो मामलो हुजे, ख़ैर वारो मामलो हुजे। अवां क़यामत वारे ॾींहुं दुआ पिया कयो मौला अगर मुंहिंजा अमल तुंहिंजी बारगाह जे लाइक़ न आहिनि, मूंखे अंधो उथारजईं। मामलो छा आहे? हुन हस्ती चयो मुझे चवण जो मकसद एवो आहे अगर मुझा अमल अल्लाह जी बारगाह जे लायक ना आहिनि, हिन करे अंधो थियण जी दुआ पियो कयां उथण जी कि माण्हुनि जे साम्हूं मूंखे शर्मिंदगी न थिए, माण्हुनि जे साम्हूं मूंखे शर्मसारी न थिए। माण्हू न आरिफाना जवाब के ॿुधी ॾाढो हैरान थिया। माण्हू अर्ज़ कयो साईं मां जो नालो छा आहे? ख़बर कहिड़ो हुयसि? फरमान लगा मुझो नालो अब्दुल कादिर आहे। बादशाह पीर हुआ, केरो हुआ? बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह आजदी दिसो, अल्लाह जो खौफ दिसो, अल्लाहु अकबर ऐं शान ही आहे। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था क़यामत यदी होसिती पंहिंजो कदम ना हटाइंदुस जैसी ते हिक हिक मुरीद के दाखिल जन्नत ना कराया। सुभान अल्लाह। शान ही आहे, शान बादशाह पीर फरमाइंदा मुझो मुरीद बगैर तौबा जे न मरंदो। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला जी शान या है। फरमाइंदा बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह अर्ज़ कई वई कि सैया वागे केने खबर पई अवा अल्लाह जा वली आहो। बादशाह पीर फरमाइन था आ नडो होस जड़े मदरसे में विंदो होस उसा गड फरिश्ता हलंदा हुआ। जड़े मदरसे में पहुंची विंदो होस फरिश्ता ऐलान कंदा हुआ अल्लाह जो वली अची वयो, अल्लाह जे वली जगह को शादा करे छो। सुभान अल्लाह। अल्लाह जे वली जगह वेकरी करे छड़ो, अल्लाह जो वली अची वियो। शान या है बादशाह पीर जी, शान पेरी मरतबा वेठा उस्ताद वट के बुजुर्ग वट विहारे वियो बिस्मिल्लाह रस्म में बिस्मिल्लाह यानी कुरान पाक जी शुरुआत पढ़न जी पहली दफा वेठा। उन बुजुर्ग चयो बाबा पढ़े। और बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह कुरान पाक पढ़ने शुरू कयो। कुरान पाक पढ़ण 18 सिपारा याद बुधाए छड़िया। सुभान अल्लाह। घणा सिपारा?
88 पारा पहिरीं दफ़ा यादि ॿुधाए छॾिया। उन बुज़ुर्ग चयो बाबा और अञा पढ़। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह फरमान लॻा बस मूंखे हेतिरो ई यादि आहे, मुंहिंजी वालिदा खे बि हेतिरो ई यादि हो। बादशाह पीर फरमाइनि था जॾहिं पंहिंजी मां जे पेट में होसि मुंहिंजी वालिदा हिन सिपारनि जी कसरत सां तिलावत कंदी हुई। मूं पंहिंजी मां खां ॿुधी 88 पारा पेट ई में यादि करे वरिता। पंहिंजो हाल छा आहे? सूरह फातिहा भी याद, ॾिसी वो याद, पढ़ण कोन थो अचे, ॾिसी क़ुर पढ़ण कोन थो अचे। माण्हू ॻोठ में इबादत के छा चवंदा आहिनि? बाबत। छा चवंदा आहिनि साईं? बाबत चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? बाबत। यार जेके लफ़्ज़ इबादत चवण कोन थो, जो इबादत छा कंदो? छो सिखी कोन था। क़ुर पढ़ण सां सीनो मुनव्वर थींदो आहे। कुरान पढ़ंदा सीनो दिल जो कट लहंदो आहे। सूरह मुल्क ना 30 आयतूं आहिनि हिन में। रोज़ाना सुम्हण महिल माण्हू पढ़ी सुम्हे, क़ब्र में वेंदो सूरह मुल्क उनजी शफ़ाअत कंदी। यासीन शरीफ़ पढ़े 10 कुरान पाक जो सवाब आहे। केतिरो? 10 कुरान पाक पढ़ण जो सवाब आहे यासीन शरीफ़ पढ़े। माण्हू कुरान पढ़े क़यामत ॾींहुं कारी कुरान खे चयो वेंदो जन्नत में के कुरान पढ़ंदो वञ, जन्नत जा दर्जात तय कंदो वञ। पाण कुरान का दूर थी विया, पाण नमाज़न का दूर थी विया आहे न आहे? पाण अल्लाह जी इबादत का दूर थी विया आहियूं, बीमारी के वेझो थी विया आहे न आहे? पाण अल्लाह जी इबादत का दूर थी वियासीं, बीमारी वेझो अची वई। असां अल्लाह जी इबादत का दूर थियासीं, बेसुकूनी वेझो अची वई। छो त मुसलमान बरकत वारा कम कंदो छा थींदी? बरकत। बेबरकती वारा कंदो बेबरकती। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह 88 पारा यादि ॿुधाए छॾिया। हिते अवां खे मूंखे बि हिकिड़ो सबक़ थो मिले। अवां जी वालिदा मोहतरमा केॾी कसरत सां अल्लाह जे कलाम जी तिलावत कंदी हुई। मां कहिड़ी हुई साईं? केॾो क़ुर पढ़ंदी हुई। अवां जी वालिदा मोहतरमा बि अल्लाह जी कामिल वलिया हुई। अवां जो वाली साहब अल्लाह जो वली हो। अबू सालेह अवां जी कुनियत अवां जे वालिद जी। मूसा गौसे पाक बादशाह पीर जे वाली साहब जो नालो आहे। जंगी दोस्त बादशाह पीर जे वाली साहब जो लक़ब आहे। बादशाह पीर जे वाली साहब के जंगी दोस्त छो चवंदा हुआ? ख़बर आहे कि बादशाह पीर रहमतुल्लाह ताला जो वालिद केॾो बि ज़ालिम हूंदो न, साम्हूं हक़ जी ॻाल्हि चई छॾंदा हुआ, घबराईंदा न हुआ। नेकी रावत ॾेई छॾंदा हुआ, बुराई खां रोके छॾंदा हुआ। हिन करे अवां जो लक़ब मशहूर थी वियो जंगी दोस्त। अल्लाहु अकबर। यानी वाली साहब एॾो मुत्तकी परहेज़गार, वालिदा मोहतरमा एॾी पारसा नेक ऐं सुवाले त पुट बि बादशाह पीर जहिड़ो पैदा थींदो आहे। हिते पीउ बि बेनमाज़ी, मां बि बेनमाज़ी। पीउ बि हंध में नमाज़ कज़ा कंदो आहे, मां बि कज़ा कंदी आहे। पीउ जी ज़बान ते बि गार कंदा, मां जी ज़बान ते बि गार कंदा। मां बि बेपर्दा है, पीउ बि बेअमल आहे। हाणे ॿुधाए त हंज में जेका ॿार कहिड़ा हूंदा जी? अॻे क़ुरान जी लोली हूंदी, हाणे छा आहे? गार गंद। हाणे ॿार जी गुड्डी में म्यूज़िक आहे। अॻे तिलावत क़ुरान हुई। अॻे इश्क़ मुस्तफ़ा अलैहिस्सलातो सलाम खौफ खुदा हो। हाणे छा है? म्यूज़िक, गाना, बाजा, हर शइ में म्यूज़िक आहे। ॿार रोए उनखे म्यूज़िक लगाए मोबाइल ॾेई छॾंदा, परेशान न कंदो। जूतनि में यानी खिलौना माण्हू सभिनि में म्यूज़िक। माण्हू खे होशी कोन्हे। अरे थियो छा आहे तोखे यार? बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जी केॾी इबादत कंदा हुआ, ख़बर थी आहे? बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह रोज़ाना 1000 रकत नफिल पढ़ंदा हुआ। घणा नफिल? सभिनि जो आवाज़ न आहे। घणा? 5 नमाज़नि में घणी रकतूं आहिनि साईं? केरु ॿुधाईंदो? 5 रकत 5 नमाज़नि में 48 रकतूं आहिनि। केतिरियूं? 5 नमाज़नि में घणी रकतूं आहिनि? 48 रकतूं आहिनि। 5 नमाज़नि में सिर्फ़ु 48 रकतूं पढ़ंदा आहियूं, कोन था पढ़ो। माण्हू जुमू पढ़ी ख़बर छा थो चए? जेको रुगो जुमू पढ़ंदो अचे थो मौलवी साहब नमाज़ पढ़ंदो आहे। रुगो जुमू पढ़ण वारो बि ख़ुशि आहे, चए थो मौलवी साहब मुंहिंजी पाबंदी आहे जुमे जी। अब 5 वक्ती फर्ज़ आहे। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ने 40 साल
इशा जे वुज़ू का फजर जी नमाज पढ़ी आहे। घणा साल? इशा जे वुज़ू सां साॻो वुज़ू हलंदो। वुज़ू सुम्हण खां पोइ टुटी पवंदो न। हा हिकिड़ी सूरत आहे कि माण्हू वुज़ू बि न टुटे, सुम्ही बि रहे। मिसाल आउं कुर्सी ते हींअर वेठो न ईअं हिते हाणे सुम्ही रहिया, ॿई सुरनि जमियल हुजनि माना कुर्सी ते, हिते माण्हू सुम्ही रहे, हिते उथी वञे, हाणे वुज़ू न टुटंदो। हाणे लेकिन बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह 40 साल इशा वारे वुज़ू का फजर पढ़ंदा हुआ। घणा साल? नमाज सां मोहब्बत केतिरी, 1000 रकत नफिल पढ़ंदा हुआ। नमाज सां मोहब्बत केतिरी, 15 साल रोज़ाना हिकिड़े क़ुरान पाक जो ख़त्मो कढंदा हुआ। चओ सुभान अल्लाह। घणो साईं? घणा साल? ख़त्मो सम्झो त कंहिंखे चवंदा आहिनि। रोज़ाना 30 या 30 सिपारा तिलावत कंदा हुआ रोज़ाना। घणा ॾींहं? 15 साल ताईं। 15 साल ताईं बादशाह पीर अलैहि रहमा जो मामूल हो रोज़ाना क़ुरान पाक जो ख़त्मो कढंदा हुआ। ऐं रमज़ान में इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह हिकु क़ुरान ॾींहं जो पढ़ंदा हुआ, हिकिड़ो राति जो पढ़ंदा हुआ, ऐं हिकिड़ो सॼो रमज़ान तरावी में पढ़ंदा हुआ। सॼो ॾींहं में क़ुरान, राति जो क़ुरान। ऐं ॾिसो क़ुरान सां मोहब्बत केतिरी हुई। पंहिंजो हाल छा आहे ॿुधायां? घर में कुरान है मगर पढ़ते नहीं। घर में कुरान है मगर पढ़ते नहीं। खौफ जरा सा खुदा का करते नहीं। जलजलों के झटके सुनकर मुसलमान उठ जाता है, लेकिन आजान सुन के नमाज के लिए अब आजान अचे भी सॾ कंहिंजो आहे? ॻाल्हायो त सही आहे। कंहिंजो सॾ आहे? कंहिंजो आहे? बाना कंहिंजा आहियूं? कंहिंजा बाना आहियूं? सॾ कंहिंजो आहे? बाना कंहिंजा आहियूं? अल्लाह जा बाना अल्लाह जे सॾ ते कोन था अचनि। ॻाल्हि खे सम्झ जाओ। बाना कंहिंजा आहियूं? अल्लाह जा। रिस्क कंहिं ॾिनो? ॾियण वारो केरु? अल्लाह। अखियुनि में नूर कंहिं अता कयो? अल्लाह। जेको मानी हज़म थिए पई, हिन मैदे खे दुरुस्त करण वारो केरु? अल्लाह। आज़ा खे सलामत रखण वारो केरु? अल्लाह। औलाद जी नेमत ॾियण वारो अल्लाह। अल्लाहु अकबर। माण्हू गौर कंदो हले वञे, अल्लाह जी नेमतनि खे शुमार कोन थो करे सघे। अल्लाह हेॾी नेमतूं अता कयूं। सभिनि खां वॾी नेमत ईमान जी अता कई आहे, पंहिंजे हबीब जे उम्मत में पैदा कयो आहे। हेॾी नेमतूं जे रब असांखे अता कयूं, हुन रब जो मुनादी सॾ कंदो आहे, 5 दफ़ा कंदो आहे ॾींहं में। पर पाण वञूं एसएचओ साहब सॾ करे वेंदो आहे, एमएनए साहब सॾ करे वेंदो, एमपी साहब सॾ करे वेंदो, कोर्ट ते जज साहब सॾ करे। ऐं जनरल ॻाल्हि पियो कयां, कोर्ट जो लेटर अचे 9 जो टाइम आहे, माण्हू केॾी महिल पहुचंदो? 8 बजे दर ते बीठो आहे। यानी दुनिया जो हाकिम सॾ करे फौरन पहुची थो वञे। जेको हाकमनि जो हाकिम आहे, बादशाहनि जो बादशाह आहे, हुनजो मुनादी सॾ कंदो आहे, माण्हू वञे ई कोन थो। असांखे असां अल्लाह खे मञंदा आहियूं, मुसलमान आहियूं ज़ाहिर आहे, अल्लाह जी कोन था मञूं। अल्लाह खे पाण मञंदा आहियूं, अल्लाह जी कोन था मञूं। सवे मक़ामात ते नमाज जो हुकुम आहे क़ुरान में। सवे मक़ामात ते बार बार नमाज जो हुकुम आहे, किथे पढ़ंदा आहियूं? अच्छा, जेको 4 वक़्त पढ़े, 1 वक़्त न पढ़े, उहो बि बेनमाज़ी आहे। जेको 4 वक़्त रोज़ पढ़े पर 1 वक़्त कोन थो पढ़े, केरु आहे? दोहरायो। हू बि। अच्छा, जेको पढ़े ई कोन थो। रवायत में चलो जहन्नम हिकिड़ी वादी आहे, वेल नामी, जहन्नम हुनखां पनाह घुरंदी आहे। हुन वादी में हुनखे विधो वेंदो जेको नमाज़ त पढ़ंदो आहे, कज़ा करे पढ़ंदो आहे, नमाज पढ़ंदो आहे पर वक़्तु गुज़ारे पढ़ंदो आहे। अच्छा, जेको पढ़े ई कोन थो, उनजो छा थींदो? वरी ते शैतान ॿियो वसवसो विझंदो, अब्बा ज़ारी ज़ारी ज़ारी। ही ज़ारी ज़ारी तौबा न आहे, पंहिंजे पाण खे धोखो ॾींदा आहियूं असां। जेको रुगो ईअं कंदो आहे न, ईअं करण खां वरी नमाज़ कज़ा, ईअं करण खां वरी होटल ते वेठो आहे, ईअं करण खां वरी ताश खेॾे पियो, ईअं बि करे पियो हराम खाए पियो, ईअं बि करे पियो कूड़ बि ॻाल्हाए पियो, ईअं बि करे पियो माउ पीउ खे बि सताए पियो। अरे अल्लाह जा माना, ही पंहिंजे पाण खे धोखो न ॾे। तौबा जा शराइत, तौबा जा शराइत, वो शर्त पूरा हूंदा त तौबा थींदी, न त तौबा न आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे।
कि इंसान जा गुनाह आसमान ताईं पहुची वञनि। अगर अल्लाह जी बारगाह में सच्ची तौबा करे अल्लाह पाक जे गुनाहनि खे मुआफ़ करे छॾंदो आहे। तौबा सच्ची करे, तौबा छा करे, सच्ची करे। नमाज माण्हू कोन था पढ़नि। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैहि जी नमाज जो मामूल छा आहे? असां रुगो यारी पाण खे यादि आहे, यारी पाण क़यामत ई कंदासीं। असां बादशाह पीर जा ग़ुलाम आहियूं। अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी के 4 ही सिलसिलनि में इजाज़त आहे मुरीद करण जी। सोरवर्दी सिलसिले में बि, नक्शबंदी सिलसिले में बि, चिश्ती सिलसिले में बि। पर बादशाह पीर अमीर अहले सुन्नत बादशाह पीर जो मुरीद कंदा आहिनि। सुभान अल्लाह। सब सिलसिला अल्लाह सब सिलसिलनि खे सलामत रखे। अल्हम्दुलिल्लाह। हाँ 26 बुजुर्गनि खे, जी हाँ 26 खान का इजाजत है मेरे सुबह मुरीदी हवाले से खिलाफत मिले। लेकिन बादशाह पीर जो मुरीद करना अल्लाह अकबर। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला जी शान के लिए, लेकिन अल्लाह जी इबादत के तरिया शान है इबादत, शान है खौफ खुदा। पांच अंदर आए अल्लाह जो खौफ पान गौर के हम गौर के हम गौर के जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो नमाज कज़ा कंदो, जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो कूड़ ॻाल्हाईंदो, जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो वात फाटल हूंदो फिल्म ते वेंदो, जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो सुन्नत के पामाल कंदो, जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो हराम खाईंदो, जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो व्याज ॾे वेंदो, जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो माउ पीउ खे सताईंदो, जैसे दिल में अल्लाह जो खौफ होंदो दाढ़ी मुंडाईंदो या मुट्ठी खां घटाईंदो न, जैसे दिल में अल्लाह जो खौफ अची वेंदो माण्हू सुधरी वेंदो आहे। छा वेंदो आहे? छा वेंदो आहे? बनी इसराइल में हिकिड़ी औरत जे मथां हिकिड़ो नौजवान आशिक थी वियो। अॻे माण्हू पैदल सफ़र कंदा हुआ न, काफ़िला वेंदा हुआ पैदल। हाणे उन नौजवान खे ख़बर पई त हीअ जेकी औरत आहे हीअ बि काफ़िले सां पंधु वञे पई किथे, हू बि हिन काफ़िले जे पोयां लॻी वियो। हलंदे 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 जेॾी महिल शाम थींदी अॻे माण्हू राति जो पोइ पड़ाव कंदा हुआ, रुकंदा हुआ, वरी राति उते गुज़ारे वरी सुबुह जो सफ़र कंदा हुआ। राति जो पड़ाव कंदा वरी सुबुह जो अॻियां सफ़र कंदा हुआ। राति थी माण्हू पड़ाव कयो, सॼो ॾींहुं जो सफ़रो माण्हू लिटी पिया। नौजवान आहिस्ता 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 उन औरत वटि पहुतो ऐं पंहिंजे दिलि जो हवालो हुनखे बयानु कयो ऐं चवणु लॻो तुंहिंजी मोहबत मूंखे चरियो करे छॾियो आहे, तुंहिंजो पीछो कंदे हिते थी पहुची वियो आहियां। हाणे औरत ख़बर छा चयो नौजवान खे? औरत चवणु लॻी जेके मूंसां गॾु माण्हू काफ़िले में आयल आहिनि सभु, तूं चकर हणी अचे, को जागे त न पियो, को जागे त। नौजवान ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं नौजवान वियो सॼे काफ़िले जो चकर हणी आयो। माण्हू सभु सुता पिया हुआ। अची उन औरत खे चवणु लॻो सभु सुता पिया, केर बि न पियो जागे, केर बि जागे न पियो, सभु सुता पिया आहिनि। औरत ख़बर छा चयो नौजवान खे? सभु माण्हू सुम्ही रहिया, माण्हू त सुम्ही रहिया। अल्लाह जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? अल्लाह जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? छा अल्लाह बि महाज़ अल्लाह सुम्ही रहियो आहे? पुछो न, अल्लाह पाक सुम्हण खां पाक आहे, अल्लाह पाक सुम्हण खां पाक आहे। उन औरत नौजवान खे चयो माण्हू सुम्ही विया त छा थी वियो? अल्लाह तां ॾिसी रहियो आहे, अल्लाह जो ख़ौफ़ कर, अल्लाह जो ख़ौफ़। इहा ॻाल्हि ॿुधंदी नौजवान जे मथां अल्लाह जो ख़ौफ़ तारी थी वियो, औरत खां जुदा थी वई, ॾकणी शुरू थी वई, उनखे बुखार आयो, हफ़्ते खां पोइ गुज़ारे पियो, हफ़्ते खां पोइ गुज़ारे पियो। कि उनखे ख्वाब में ॾिसी पुछियो त अल्लाह पाक तोसां छा मामलो कयो? हुन चयो मूं अल्लाह जे ख़ौफ़ जे करे हिकिड़ो गुनाह छॾियोमांसि, अल्लाह पाक मुंहिंजे सभु गुनाहनि खे मुआफ़ करे छॾियो। हक़ीक़ी ख़ौफ़ हुजे, चाहो हक़ीक़ी ख़ौफ़ हुजे, हक़ीक़ी ख़ौफ़ हुजे। बादशाह पीर रहमतुल्लाह ताला ईद वारे ॾींहुं रोइनि पिया। वलियुनि जा सरदार आहिनि, वलियुनि जा
वली जे सरदार ईद डी रोइन पिया मानू पुछो से ईद डी रोए पिया फरमान लगा अब्दुल कादिर जी ईद हुन डी थींदी जेडी दुनिया मां ईमान सलामत खड़ी हले यानी शान या है फरमान पिया मुझो मुरीद बगैर तौबा जे न विदो ऐ पान अल्लाह जो खौफ एतरो फरमाइन पिया मानू चमर में ईद जो डी है अब्दुल कादिर जी ईद हुन डी थींदी जेडी दुनिया मां ईमान सलामत खड़ी पियो आजिज़ी ॾिसो आहे असांजी तालीम लाइ पंहिंजो हाल छा है घर में कुरान है मगर पढ़ते नहीं खौफ जरा सा खुदा का करते नहीं जलजलों के झटके सुनकर मुसलमान उठ जाता है अजान सुन के नमाज के लिए उठता नहीं फरमाए नमाज के उठे भी तो कैसे फिल्मों और ड्रामों के सामने से मुसलमान हटता नहीं असांजी कैफियत अजीब थी गई है ये मुझा मोहतरम ही प्यारा इस्लामी भाई छो बादशाह पीर रहमतुल्लाह ताली यारी में असां सब जमा आहियूं अवा और असांजी पोजीशन छा है असां किथे बिठा अमली तौर ते असां किथे बिठा अच्छा जिंदगी छा है असांजी जिंदगी छा है असां पंहिंजे मथां गौर कयूं कि असांजी जिंदगी छा है केॾी महिल बि मौत अची वेंदी केॾी महिल बि मौत अची वेंदी अल्लाह न करे अगर गुनाह कंदे मौत अची वई छा कंदे गुनाह कंदे छा थे कल नौजवान जो इंतकाल थियो मुझे ख्याल पंजाब जो वाक़ियो 18 साल जो नौजवान केतरी उम्र खूबसूरत नौजवान 1 नवंबर ते उनकी शादी हुई केड़ी तारीख ते मथी जो को महीनो शुरू थियण वारो नवंबर जो तस्वीर पर लगी पई गड शादी जो कार्ड भी गड छपियो पियो 1 नवंबर ते शादी हुई ये बेचारो शादी का 10-12 ॾींहं पे एक्सीडेंट में गुजारे पियो 10-12 ॾींहं एक्सीडेंट का बल्कि 10-12 ॾींहं किथे अॼु घणी तारीख़ आहे ये तकरीबन 8-9 ॾींहं पहिरीं गुजारे हिन सोचियो बि न हूंदो हिन जी छा छा तमन्ना हूंदियूं हिन सोचियो न हूंदो कि अॼु आउं पंहिंजी दुनिया छॾे उंधाई क़बर में लहण वारो आहे यह इंसान की जिंदगी है यह इंसान की जिंदगी है अल्लाह ना करे पान सब आवाम असां सब सोचूं अगर गुनाह कंदे मौत अची वई नमाज़ूं कज़ा कंदे मौत अची वई को फिल्म ॾिसे पियो अगर अल्लाह न करे उते रूह निकिरी वई को पबजी गेम खेॾे पियो अल्लाह न करे उते रूह निकिरी वई सोशल मीडिया जो गलत इस्तेमाल पियो करे अगर उते रूह निकिरी वई ईशा न पढ़ी सुतो अखी न खुली सुबुह जो उते ही रूह निकिरी वई माँ पीउ खे सताईंदे मरी वियो ज़कात फर्ज़ न थोड़े इन हालत में मरी वियो अल्लाह फसल ॾिनी पैदावार जो उशर न कढंदो हो ज़कात इहा बि आहे पैदावार जी न ॾींदो इन हाल में मरी वियो पाड़े वारनि खे सताईंदे मौत अची वई न्याणी जो हक़ खाईंदे मौत अची वई विरासत जा मसाइल सही न अदा कया ॿिए जो हक़ खाए मरी वियो ज़मीन ते कब्ज़ो कंदे मौत अची वई प्लाटनि ते कब्ज़ो करे मौत अची वई घिटियुनि खे रोकंदे मौत अची वई कब्र में अगर नागी विछू अची विया केॾा वेंदासीं सोचियो आहे कि न जी सोचियो आहे पाण खे दिला गाफिल न हो यकदम ये दुनिया छोड़ जाना है बगीचे छोड़ कर खाली जमीन अंदर समाना है तेरा नाजुक बदन भाई जो लेटे सेज फूलों पर ये होगा एक दिन बेजान इसे कीड़ों ने खाना है तो अपनी मौत को मत भूल कर सामान चलने का जमी की खाक पर सोना है ईंटों का सिराना है न बेली हो सके भाई न बेटा बाप ते माई अरे क्यों फिरता है सोदाई अमल ने काम आना किसने काम आना है किसने मुझे बयान खत्म थी चुको अमल ने काम आना है किसने काम आना है अमल ने काम अमल कयो अज अमल कयो अमल जो ॾींहुं आहे जेको पोखंदासीं साईं लुणंदासीं न साईं चांवर पोखंदा छा लुणंदासीं बाबा तिर पोखबो छा लुणंदासीं तिर अगर नेकिन जो बिज पोखबो त अगर मादल्ला बदनिगाही जो बिज पोखे मरी वियासीं नमाज़ू छॾण जो बिज पोखे मरी वियासीं गुनाह जो बिज पोखे मौत अची वई ॿुधायो छा थींदो नौजवान वेठा आहियो न और नौजवान के हथ ॿधी अर्ज़ कंदुसि
जवानी ॾिनी है ना, ये अल्लाह जी नेमत आहे। जवानी अल्लाह खे वॾी हयात ॾे सभिनि खे, आफ़ियत सां सुनतनि भरी। इन जवानी जी क़दर कयो। छा कयो? छा कयो सही? अगर नौजवान सच्ची तौबा करे ख़बर छा मिलंदो आहे? फरमाया त नौजवान गुनाह का अगर सच्ची तौबा करे तो अल्लाह पाक जन्नत के सिंगारींदो आहे। जन्नत के सिंगारींदो आहे। नौजवान पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जी इबादत में लगाए छॾे। जेका पोढ़ा वेठा आहियो, बुज़ुर्ग वेठा आहियो, अव्हां खे बि दरख़्वास्त कंदो चेहरे ते हिकु मुठी ॾाढ़ी सजायो। छा सजायो? ॻाल्हायो त सही, भला नाराज़ थी विया हुया। चेहरे ते हिकु मुठी, जंहिंजी मुठी खां घटि हो पोइ वधाए मुठी करे छॾे। मुठी चारों तरफ़ का हुजे, हितां बि मुठी हुजे ईअं, ॾिसो मुंहिंजे वार में ॿाहिरि अची विया, ठोडी खां हेठि, हितां बि मुठी हुजे पूरी, ही वार ठोडी खां ॿाहिरि न, चारों तरफ़ हिकु मुठी ॾाढ़ी हुजे। इंशाअल्लाह हिकु मुठ ॾाढ़ी सां क़बर में आशिक़ रसूल वेंदो न, हिन जी बरकत सां इंशाअल्लाह क़बर में नूर थी वेंदो। मर्द जी ख़ूबसूरती आहे, मर्द जी, औरत जी ख़ूबसूरती वारनि में औरत ठोडी थींदी आहे? औरत गंजी थींदी आहे साईं? ॿुधायो त सही। औरत खे गंजो थियणु हराम आहे। औरत खे गंजो थियणु, गंजो त हराम आहे थियणु, पर औरत के हेतिरा नंढा वार रखण के कुल हेका मथे अचनि हराम आहे, शरी मसलो थिए। औरत के एतिरा नंढा वार रखण के कुल हेका मथे अचनि हराम। मर्द के एतिरा वॾा वार रखण के कुल हेका हेठि वञनि हराम आहे। ॻाल्हि यादि रखिजो। जंहिंजा वार कुल हेका हेठि ॾिसो या कड़ा ॾिसो हथनि में या 5-4 मुंडियूं ॾिसो, ही सभ जो पक्को जाहिल आहे। को बाबो ना आहे, बुज़ुर्ग ना आहे। ऐं दावे सां चवां थो, भले के मुफ्ती साहब का पुछजो। ऐसा ही छा था फरमायो? हाँ, जेको शरीयत जी पाबंदी ना आहे, वार हेठि हराम करो हराम। मुंडी हिकिड़ी जाइ लाइ 10 मुंडियूं पाए वेठो आहे। अरे मुंडियुनि में बुज़ुर्गी थोड़ी आहे। नमाज जो तो नमाज बगदाद में पढ़ते, मानी जी मानी घर खाईंदो आहे। जो मानी में बगदाद खा न वञे, की माण्हू बेवकूफ़ हो गया। माण्हू भी वीचारा जीअं बकरे जो धाड़ को, बकरे जो धड़ को न पोइ हलंदा आहिनि वीचारा। बस माण्हू सादा हो। अगर जीने की तमन्ना है, पहचान पैदा, क्या पैदा कर? सुञाण पैदा कर, हक़ ऐं सच जी पहचान पैदा कर। हर सहाबी जन्नती है, सब चो हर सहाबी है नबी, सब साहबा या गुलाम है, पंतन पाक जा गुलाम है। हाँ, अल्लाह जे वली जा गुलाम है। इंशाअल्लाह कई पंहिंजो अक़ीदो हुजे, मां ई पी ज़िंदान हिन जी क़दर कयो, मुहब्बत सां ॾिसो, पेर चुबो, हथ चुबो, नज़र हेठि करे ॻाल्हायो, आस्ता आवाज़ में ॻाल्हायो। मिट्टी में हथ विझंदे सोन न थिए त मूंखां पैसा वठिजे। हाँ, मां जा पेर चुम वालियो, हथ चुमनि जी ख़िदमत कर, मिट्टी में हथ विझंदे अल्लाह पाक सोन करे छॾंदो। सच्ची थो ॿुधायां। हिननि खे ख़ुशि कर, सेहत में, चेहरे में, रिस्क में बरकत 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 ही बरकत हूंदी। सच्ची ॻाल्हि थो ॿुधायां। माउ पीउ खे सताईंदे दुनिया आख़िरत में ज़लील थी वेंदी, ज़लील 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 थी वेंदी। ही तहक़ीक़ात आहे। माउ पीउ खे सताइण वारो दुनिया में बि ज़लील आहे, आख़िरत में थींदो ई थींदो। तो बहरहाल मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, दावत इस्लामी ॾाढी प्यारी तहरीक आहे। इहा मुंहिंजी पंहिंजी तहरीक आहे। हिन सां वाबस्ता रहो, काफ़िला सफ़र कंदा। दावत इस्लामी सभिनी जी आहे। जेको बि या रसूल अल्लाह चवण वारो आहे, तमामु सहाबा खे मञण वारो आहे, अल्लाह जे वलियुनि खे मञण वारो आहे, पंतन पाक जो ग़ुलाम आहे, असांजे मथे जो ताज आहे। चओ सुभान अल्लाह। दावत इस्लामी सभिनी जी आहे माशाअल्लाह। सॼी दुनिया में कमु पई करे। पंहिंजे सुननि जी सभिनि खां वॾी तहरीक आहे, वर्ल्ड लेवल जी तहरीक आहे माशाअल्लाह। दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह हज़ारे मदारिस हलाए पई। दावत इस्लामी सालाना अल्हम्दुलिल्लाह 700 जे क़रीब मस्जिदूं ठाहे पई। घणियूं? 700 सालाना मस्जिदूं, रोज़ ॿ खां वधीक मस्जिदूं ठाहिनि पियूं। अल्हम्दुलिल्लाह वॾो निज़ाम आहे। 6 लख जे क़रीब दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ आलिम ऐं नाज़रा खां ठाहे चुकी आहे। 6 लख जे क़रीब ठहनि पिया, लखनि जी तादाद में माशाअल्लाह। पोइ डिपार्टमेंट लॻनि, दुनिया भर जा मराकिज़। यूके में दावत इस्लामी 100 जे क़रीब मराकिज़ ठाहे चुकी आहे। यूके में 100 खां वधीक मराकिज़। दुनिया भर में जितां सिज उभरंदो आहे उते बि फैज़ाने मदीना, जिते लहंदो आहे उते बि फैज़ाने मदीना। चओ सुभान अल्लाह। अमा जी दावत इस्लामी, दावत इस्लामी सां वाबस्ता रहो, काफ़िला सफ़र कंदा आहिनि इंशाअल्लाह। शेर अत्तार, अमीर अहले सुन्नत जा अत्तार, सॼी दुनिया वर्ल्ड दावत इस्लामी निगरान हज़रत मौलाना हाजी इमरान अत्तारी 17 नवंबर ते नवाबशाह तशरीफ़ वठी पिया अचनि।
17 नवंबर निगरानी शुरा जो बयान है नवाब शाह में सजे सिंध जो वडो इज्तिमा थी रहियो आहे। इज्तिमा जो नालो आहे काफिला इज्तिमा। 12 महीने जा 12 ॾींहं जा काफिला इंशाल्लाह नवाब शाह वेंदा इज्तिमा में शिरकत का पोता इंशाल्लाह सिंध भर में ई काफिला सफ़र कंदा। अवाम नियत को इंशाल्लाह 12 महीना 12 ॾींहं असां अल्लाह जे दीन लाइ कढंदासीं। अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु